सभई रात जो जागी रहा हल त आधीअ जो उथी वञो जॾहिं उथण जो टाइम थियो सभिनी खे निंड मुंहिंजो मुस्तफ़ा बीठो सुभान अल्लाह जेको भी पाण के अग में समझी आयो ॾिसे त मुखां अॻ ई अम्मा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे तरीक़े आलिया में खुदा जो कसम एतरी रब इज्जत रखी आ एतरो सुकून रखियो आ ऐं मुस्लमान पंहिंजे महबूब जे तरीक़े खे विसार मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम निहारे पुछो दियो खबर हाणे तव्हां जो छा ख्याल आ सभिनी चयो सोना हाणे इहा एजाज तव्हां जे हवाले आ वाह मुंहिंजा करीम मुस्तफ़ा पंहिंजी चादरड़ी लाहे हिजरे अस्वद खे पत्थर खे चादर में रखी हुजूर सभिनी खे फरमायो सभई हिन चादर में हथ विझो ता दुनिया जो कोई भी सरदार कहीं भी के घट न समझे कहे दिल में का हसरत न रह जाए छो तो खुदा पांजे महबूब के पाण कराए रहो आ सुभान अल्लाह खुदा बुधाए रहो आ मुझो मुस्तफा करे रहो आ छो तो महबूब मुस्तफा खुदा ना है पर चो मुझे करीम रब का जुदा भी ना है जो तो मुझे करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमाए मा वद्दअक रब्बुक व मा क़ला ओ मुझा महबूब मुस्तफा कदे तुझे करीम रब तोखे भुलायो वा कदे भी न हर जगह ते तुझे करीम रब तो महबूब जी मदद फरमाई ऐ मुझा दोस्त या इज्जत भी मुझे महबूब मुस्तफा जे हथा कायनात के मिली इते एकड़ो जुमलो चवण तो चाया जे कदे मुझा दोस्त दिल जे गहराई सा बुधी ऐलाने नबूवत का अग में किरदारे मुस्तफा अखलाके मुस्तफा रफ्तारे मुस्तफा गुफ्तारे मुस्तफा दे निहारे करे पोही जुमलो चवण दे न सजण साईं जे गुलाम के इन मिस्कीन फकीर के जुमलो चवण दे अल्लाह जो कलाम छा चम अल्लाह जो कलाम तपो चवणो पवंदी त जे क़ुरान करीम जे बेअदबी में हिकड़ो जुमलो भी चवण रुगी एतिरो चवण त क़ुरान ला रैब नाहे बुधाए त ईमान बचंदो या वेंदो जवाब दे जेको मानू चवे त क़ुरान ला रैब नाहे मना क़ुरान में शक आहे उनके मुसलमान सॾबो त ऐ मुसलमान पंहिंजो ईमान बचा जॾहिं क़ुरान ला रैब उनके ला रैब न समझण सां ईमान बाक़ी नथो बचे मुझो मुस्तफा के तरफ साहिब क़ुरान बनायो अञा मूंखे जुमलो चवण दे क़ुरान करीम जे 114 सूरतूं घणियूं सूरतूं जवाब दे घणियूं सूरत तारुफ ॾिसंदो वञ का क़ुरान जी सूरत मक्की का क़ुरान जी सूरत मदनी जंहिं सूरत का पुछ चाही चवे थी मक्की ॿीअ का पुछ चाही चवे थी मदनी उन क़ुरान का पुछ त सही लोहे महफूज़ मां अचण वारा अल्लाह जे तरफ़ खां नाज़िल थियण वारा मक्को त फर्श ते आ मदीनो त फर्श ते आ तूं त अर्श खां आयो आ तूं मक्की कीअं बणे तूं मदनी कीअं बणे ओ रब जो क़ुरान तोखे जवाब दींदो ओ मुझे महबूब जे शान के न सुञाणण वारा ओ मुझे मुस्तफा जे इज्जत ओ अज़मत के न सुञाणण वारा तोखे कहिड़ी ख़बर आ त जंहिं जगह तां मां आयो हा हिन महबूब सुभान अल्लाह लोहे महफूज खां अचण वारो क़ुरान जॾहिं ज़मीन ते आयो आ त पंहिंजी निस्बत कैसा कई थे चो मदीने जे घोट सां सुभान अल्लाह अर्शन वारे क़ुरान लोहे महफूज वारे क़ुरान फर्श ते पहुंची करे पंहिंजी निस्बत महबूब जे ज़ात सां कई महबूब मक्के में क़ुरान जो हिस्सो मक्की महबूब मदीने में क़ुरान जी सूरत मदनी जेको ला रैब क़ुरान महबूब जी निस्बत सां दुनिया के पंहिंजो तारुफ कराए रहियो आहे।